बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोज़िज़ व्यूअर्स, आउं हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कल्ह GDL लाड़काणे में हिकिड़ो एहतिजाज कयो जेको नौकिरियुनि में खुर्द बुर्द थी आहे। नौकिरियूं जेके विकिरो कयूं हुयूं 15 सालनि खां वठी, जेका पीपल्स पार्टी जी करप्शन आहे, उन ते हिकिड़ो एहतिजाज रिकॉर्ड थियो मुअज़्ज़म अब्बासी जे अॻुवाणी में। उन दौरान पीपल्स पार्टी बि हिकिड़ो एहतिजाज कयो, उन्हनि बि नौकिरियुनि जे लाइ एहतिजाज कयो। भई नौकिरियूं ॾिनियूं आहिनि। केॾी न हिकिड़ी मुज़हका ख़ेज़ इहा ॻाल्हि आहे, केॾो वॾो इहो हिकिड़ो लतीफ़ो आहे, भोग आहे माण्हुनि सां, त पीपल्स पार्टी बि एहतिजाज पई करे नौकिरियुनि जे लाइ। इन में हिकिड़ी जेका वॾी कमाल जी ॻाल्हि जेका मूं नोट कई आहे उहा इहा आहे त साईं जमील सूमरो साहिबु, भाऊ जमील जेको आहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो पॉलिटिकल सेक्रेटरी आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे उन्हनि उस्तादनि में सीनियरनि में शामिलु आहे जिन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे सिर्फ़ु इहो ई उन जे दिमाग़ खे पढ़ाईंदा रहिया त भई जेको आहे सो सिंध ॾाढी बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे, गुड गवर्नेंस आहे ऐं उनखे करप्शन ॿियो टियों सभिनी खे जाइज़ करार न वियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अला हयाती ॾियसि हाणे मुकमल लीडर थी विया आहिनि पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जहिड़ा। इन में जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई, पीपल्स पार्टी जो हिकिड़ो कारो दौरु त 15 सालनि जो हलियो आहे, हाणे बि हले पियो, असर उसूक उन्हनि जो ई आहे। पर जेका जमील सूमरे साहिबु ॻाल्हि कई उहा कमाल जी कई। चई त 2-2.5 साल पहिरियां नौकिरियूं असां जेके आहिनि उहे अनाउंस कयूं हुयूं, एडवर्टाइज़िंग कयूं हुयूं। असां नौकिरियूं ॾियणु पिए चाहियूं, पर पोइ छा कयूं, एडवर्टाइज़िंग ॾिनीसीं त मथां बल्दियाती इलेक्शन अची वई। पोइ जॾहिं बल्दियाती इलेक्शन अची वई त असां नौकिरियूं रोके छॾियूं। वरी जॾहिं असां नौकिरियूं ॾियणु शुरू कयूं त सैलाब अची वियो, पोइ असीं वरी नौकिरियूं रोके छॾियूंसीं। ॾिसो न, वरी जॾहिं सैलाब ख़तमु थियो त असां नौकिरियूं ॾियणु शुरू कयूं। वरी नौकिरियूं ॾियणु शुरू कयूंसीं त वरी बल्दियाती इलेक्शन अची वई, वरी असां नौकिरियुनि जो हथु रोके वरितो। वरी असां नौकिरियूं ॾियणु शुरू कयूं त मथां कराची वारे ऐं इन जेके चेयरमैन आहिनि मेयर जी वरी इलेक्शन अची वई, वरी असां नौकिरियूं ॾियणु बंदि कयूंसीं। वरी जॾहिं नौकिरियूं ॾियणु शुरू कयूंसीं त असांजी हुकूमत हली वई। माना भाऊ जमील सूमरो पीपल्स पार्टी जो अॻुवाण केॾो वॾो नक जे पकई सां भाऊ कूड़ हणी रहियो यार। हिननि 15 सालनि में पंहिंजनि अंधनि मंडनि काणनि टुंडनि खे नौकिरियूं ॾिनियूं ऐं हिननि पंहिंजे जानवरनि खे बि, कुतनि ॿिलनि खे बि नौकिरियूं ॾिनियूं। उन्हनि जे नाले ते बि हिननि सीवियूं ठाहे पघारूं कयूं। लाड़काणो ज़िलो त भोॻे पियो, सफ़र पियो करे। लाड़काणे ज़िले जी जेका पोज़ीशन आहे उहा त ॾाढी बर्बादु कुन आहे, इंतिहाई। सूरत हाल सॼी सिंध खां वधीक ई लाड़काणे जी ख़राबु आहे, उहो त हिकिड़ी आहे। पर हिननि जा जेके कूड़ आहिनि त ही मज़लूम थी विया आहिनि। हाणे हिन वक़्तु चवनि पिया असां नौकिरियूं ॾिनियूं। हिननि नौकिरियूं कंहिंखे ॾिनियूं? 15 सालनि में हिकु नौकिरियूं हिननि पैसनि ते विकिरो कयूं। ॿियूं हिननि नौकिरियूं धारियनि खे ॾिनियूं, उहे बि हिननि पैसनि ते विकिरो कयूं। हिननि डोमिसाइल खपाया सिंध जा, हिननि सिंध में डिग्रियूं खपायूं, हिननि यूनिवर्सिटियूं कॉलेजिस खपाया, हिननि पोस्टिंग मुक़ररियूं ऐं बदिलियूं हिननि करोड़ा रुपयनि में कयूं। ऐं करप्ट माण्हुनि खे हिननि चयो त तव्हांखे असां शेल्टर था ॾियूं, असांखे बि खारायो, तव्हां बि खाओ। हिननि जो जेका बेड गवर्नेंस आहे सॼी सिंध में, उहा तमामु घणी आहे। हिननि जेको आहे हथरादू जेली पीर पालिया, हिननि धाड़ेल पालिया, हिननि पुलिस खे करप्ट कयो, हिननि रेवेन्यू डिपार्टमेंट खे करप्ट कयो, हिननि बिल्डिंग्स खे खाते खे, हिननि ज़राई एग्रीकल्चर खातो, आपाशी खातो, रेवेन्यू, हिननि सभिनी खातनि खे एॾो त मॼू बणाए छॾियो करप्ट करे, जो सभु जा सभु माण्हू हिननि जा करप्ट थी विया। हाणे नौकिरियूं भई ज़ाहिर 5 करोड़ माण्हू आहिनि सिंध में, नौकिरियूं त मिलियूं मख़सूस माण्हुनि खे, जिन हिकिड़नि माण्हुनि पैसनि ते ख़रीदियूं, पंहिंजा घर खपाए नौकिरियूं वरितऊं। हिकिड़ा उहे माण्हू आहे। ॿिया त उहे माण्हू आहे अॻु में छा थींदो हो त वॾेरा जेके हुआ उहे पढ़ंदा बि कोन हुआ ऐं नौकिरियूं बि कोन कंदा हुआ। हाणे छा आहे त ही कूड़ियूं डिग्रियूं बि वठनि था ऐं जेके वॾियूं वॾियूं पोस्टूं आहिनि सिंध में उहे ही पंहिंजनि छोकिरनि खे ॾियनि था। उन जे ज़रिए ही करप्शन कंदा। हिननि जो अदालतुनि ते हिननि जो कंट्रोल आहे, थाणा हिननि जे उहो ई कंट्रोल में आहिनि। त इहो केॾो वॾो कूड़ हणे पई हाणे पीपल्स पार्टी, राग ॻाए पई त असां त नौकिरियूं ॾियूं पिया। पर हे जेके नवां आया आहिनि इहे कोन था कनि। GDA असांजे मामलनि में कम में जेको आहे सो रंडक आहे। भई GDA जो ढूल न चिमटो,
GTA इमरान ख़ान सां 5 साल, वफ़ाक़ में 2 साल 3 हुई। उन खां पोइ GTA में कुझु माण्हू आहिनि जेके तव्हां सां मुफ़ाहमत में आहिनि अंदरूनी तौर ते, कुझु माण्हू आहिनि मुअज़्ज़म अब्बासी जहिड़ा, उहे ॿाहिरि वेठा आहिनि, बाग़ी बि आहिनि। त मूंखे ॾाढी इन ॻाल्हि ते खिल बि थी, रुनम बि, मातम बि, हैरानगी बि, त यार हीअ केॾा कूड़ हणनि था। हाणे इन्हनि छा कयो आहे त सॼी सिंध हूअं ई जेका आहे चोरनि जे हवाले ते आहे, रोज़ु धाड़ा फुरूं, रोज़ जो महमूल आहे, रेप केस रोज़ जो महमूल बणिजी विया आहिनि सिंध में। ऐं सिंध जी का राति ख़ाली न आहे जंहिं राति न माण्हू मरे थो, जंहिं राति में को माना रेप, चोरी, गुंडागर्दी, फहाश, इहे सभु शयूं जेके आहिनि इहे सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जे करे जारी वसारी आहिनि। हाणे इलेक्शन अचण वारी आहे। हाणे हिननि पहिरियां हिननि हथ सां जेके माण्हू मुक़ररु कराया आहिनि, हाणे वरी रोअनि पिया त इहे माण्हू अलाए कहिड़ा आहिनि। उन करे पीपल्स पार्टी वरी मज़लूमियत जो राग गाईंदी। हाणे असांजो जेको सिंध जो माण्हू आहे उहो ज़ाहिर आहे फाथल आहे, हिकिड़ो हू फाथल आहे पीर वटि, ॿियो फाथल आहे हू सरदार वटि, टियों फाथल आहे हू पुलिस वटि, चोथों फाथल आहे उहो रेवेन्यू डिपार्टमेंट वटि। हाणे सिंध जो जेको माण्हू आहे उहो त हिकु ॼार में फाथल आहे। हाणे जेको ॼार में माण्हू फाथल हूंदो उहो उन मच्छीअ वांगुरु आहे, उनखे कुंडो लॻल आहे, उहो छिकिंदा उहो माण्हू उते हलियो अचे थो। ॿियो हिननि जेको पिन प्रोग्राम शुरू कयो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, जंहिंमें असांजूं लखा मायूं जेके आहिनि उहे बर्बादु थी वियूं वीचारियूं पिनण में, रुलण में। उन्हनि जे इज़तुनि जा वॾा मसाला थिया आहिनि, उन्हनि जी इज़त नफ़्स मजरूह थी आहे। इहे जेके आलमी लेवल जा जेके मसाला हलिया आहिनि उहो उनखे बि नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। हाणे सिंध जो शऊर जेकॾहिं हिननि जो घेराव नथो करे, या सिंध जो शऊर जेको आहे उहो इन्हनि खां लातेलकीअ जो इज़हार करे थो, त आउं सम्झां थो त इंतिहाई मामला ख़राबु थींदा। वरी ईंदड़ जेके 5 साल आहिनि उहे तव्हां वॾे अज़ाब में गुज़ारींदव। उहे जेके ईंदड़ 5 साल आहिनि वरी तव्हां ते धाड़ेल, चोर, लोफर, करप्ट ब्यूरोक्रेट्स, कामोरा शाही, वॾेरा शाही ऐं जेको आहे सो पीर शाही, इहे तव्हां ते वरी 5 साल हुकूमत कंदा। तव्हां ॾिठो कोन गोरख जा पैसा खाई विया। हाणे एडवर्टाइज़ हले पई त गोरख खे हीअं करे छॾियो। जमाली साहब खे तव्हां ॾिठो आहे हुनजी पोज़ीशन छा आहे, त ईअं मिरूं थी पिया आहिनि खाई खाई। इहे तव्हांजा पैसा आहिनि। जोईअ जा माण्हू पीअण जे जेको आहे सो पाणी जे लाइ परेशान आहिनि। जोई जा माण्हू जेके आहिनि उहे मुकमल तौर ते जेको आहे सो तबाह थी विया आहिनि। जोई मुकमल तौर ते बर्बादु थी वई आहे। गोरख बर्बादु आहे, कारूंझर बर्बादु आहे। हिननि कारूंझर खपाए छॾियो। चोरी अञा ताईं, हीअ त हाई कोर्ट आहे जंहिं ते नज़र रखी आहे, सिंध जे शऊर जी इज़त ई कोन कंदा। माण्हू रड़ियूं पिया कनि, वसीला न खपायो, हीअ खपाइनि पिया। हिन कहिड़े ॾींहुं माण्हुनि जी इज़त कई आहे? माण्हुनि जी का बि इज़त न आहिनि कंदा। तव्हांजी आवाज़ जी का बि अहमियत कान्हे, तव्हांजे एहतिजाजी मुज़ाहिरनि जुलूसनि जी का बि अहमियत कान्हे का। हीअ त तव्हांखे खाम माल सम्झनि था। हीअ त कुझु बि कोन था सम्झनि। हीअ त ख़ुशि थींदा आहिनि। माण्हू मुज़ाहिरो कंदा आहिनि, उन्हनि खे लठियूं हणाईंदा आहिनि, केस दाख़िल कराईंदा आहिनि। हीअ त उहे हाकिम आहिनि जेके पुरतशदुद हाकिम आहिनि। हीअ मज़ो वठंदा आहिनि माण्हुनि जे ग़ुरबत जो, माण्हुनि जे कसम परसी जो, माण्हुनि जी मजबूरियुनि जो, माण्हुनि जे ॾुखनि ऐं पीड़ाउनि जो हीअ वॾो सुकून वठंदा आहिनि। ऐं सम्झां थो ईंदड़ जेका गवर्नमेंट आहे जेकॾहिं पीपल्स पार्टी ठही त पोइ तव्हांजा 7 ई नसुल सूरनि में। ऐं मूंखे जो इजाज़त ऐं जेको आहे सो अलाह हाफ़िज़।